जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन, मुल्की सियासी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते मुल्क जी सियासत में जेको अदम इस्तेहकाम आहे उन जी ॻाल्हि कंदासीं। लंडन यात्रा जी ॻाल्हि कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं इहो तासुरु ॾिनो पियो वञे त जेको मुल्क जी अहम इदारे जी अहम मुक़ररी आहे उन जे हवाले सां का राय वरिती पई वञे, का इजाज़त वरिती पई वञे। इमरान ख़ान चवे थो त मेरिट के नज़रअंदाज़ कयो वेंदो, जॾहिं त मुस्लिम लीग नून हिन हवाले सां वाज़े तौर ते चई चुकी आहे त जेको सीनियर हूंदो उनखे ई मुक़ररु कयो वेंदो। मुल्की सियासी अदम इस्तेहकाम जे करे मुल्की जेका मईशत आहे उहा पिणु मुतासिर थी रही आहे। हिकु वॾे अरसे खां वठी डिघे अरसे खां वठी ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जेके रोड रस्ता बंदि आहिनि उन जे हवाले सां बि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। PTI अदालत जो दर खड़कायो आहे त इमरान ख़ान जेको PTI सरबराह हुन ते थियल हमले जी जांच जे लाइ जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, तबसरो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि तजनिकारनि शाकिर सोलंकी साहब असांखे जॉइन कयो आहे। शाकिर साहब भलीकार चवां थो प्रोग्राम में। महिरबानी हो शाकिर साहब, कीअं था ॾिसो पाण लंडन यात्रा खां शुरूआत कयूं था त शहबाज शरीफ़ जेको वज़ीर आज़म आहे उहो हुन मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जो भाउ बि आहे, ज़ाती तालुक़ बि आहे, घरू तालुक़ बि आहे। हू हिक ॿिए सां मिली बि सघनि था, वेही बि सघनि था, मुलाक़ातूं बि करे सघनि था। पर सियासी हवाले सां या मुल्की हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कजे त छा ईअं आहे? छाकाणि त PTI चेयरमैन इमरान ख़ान चवे थो त जेके फ़ैसिला मुस्लिम लीग नून करे रही आहे उहे कॾहिं बि उन्हनि मेरिट ते न आहिनि कया ऐं आर्मी चीफ जी मुक़ररी जो फ़ैसिलो बि मुस्लिम लीग नून करे रही आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ करे रहियो आहे। ॿिए पासे ॾांहुं ख़्वाजा आसिफ़ हुन जी तरदीद बि कई आहे, चवे थो अञा का मुशावरत न थी आहे। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, ॻाल्हि ई आहे त रुॻो इहो चइजे त लंडन में फ़ैसिला थियनि था पाकिस्तान जा जेके वॾा फ़ैसिला आहिनि, इहो मुनासिबु कोन्हे। उहो हिन जे करे त इतिहादी जमातूं बि आहिनि। आसिफ़ अली ज़रदारी आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे, बाक़ी इतिहादी आहिनि। सभई इतिहादी ऑन बोर्ड वरिता पिया वञनि फ़ैसिलनि में ऐं हिन महिल ताईं इतिहादियुनि जे तरफ़ां का किराए साम्हूं बि न आई आहे त एतमाद में नथो वरितो वञे या को लंडन में फ़ैसिला कया था वञनि। कंहिं बि जमात जे तरफ़ां जेके बि 12-13 जमातूं हुकूमत में आहिनि इतिहाद में, उन्हनि जे तरफ़ां बि का अहिड़ी किराए साम्हूं न आई आहे त पोइ इहो मूंखे नथो लॻे त लंडन में फ़ैसिला थियनि था। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ नून लीग जो क़ाइद आहे ऐं साबिक़ टे भेरा वज़ीर आज़म अॻूणो रहियो आहे ऐं उनजो तजुर्बनि जो यकीनी तौर ते वज़ीर आज़म जेको आहे उहो फ़ाइदो वठंदो ऐं उनजे वॾे भाउ जी हैसियत सां बि ऐं साबिक़ वज़ीर आज़म जे हैसियत सां बि ऐं पार्टीअ जे क़ाइद जे हैसियत सां बि उनखे एतमाद यकीनन वठण बि घुरिजेसि ऐं उन में को हर्ज बि कोन्हे। पर आइनी तौर ते त इहो वज़ीर आज़म जो इस्तेकाक आहे जो आर्मी चीफ जी तकर्री करे आर्मीअ जे सिफ़ारिश जे मुताबिक़ जेको बि सिफ़ारिश ईंदी उनखे नज़र में रखी हू फ़ैसिलो त वज़ीर आज़म खे करिणो आहे। वज़ीर आज़म बाउंड बि कोन्हे, न वज़ीर आज़म साबिक़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां न इत्तेहादियुनि सां मुशावरत जो बाउंड आहे। पर हीअ हिकिड़ी अख़लाक़ी ज़िमेदारी सम्झी थी वञे त फ़ैसिला मुशावरत सां थींदा त उन में बहितर हूंदो, बहितर फ़ैसिला थींदा जेकॾहिं मुशावरत कई वेंदी। इन जे करे मुशावरत कई थी वञे वज़ीर आज़म जे तरफ़ां ऐं वज़ीर आज़म चई चुको आहे त इत्तेहादियुनि सां बि मुशावरत कंदो ऐं उनखां पोइ आर्मी चीफ जी तकर्री कंदो। ऐं इमरान ख़ान खे हिन ते एतिराज़ आहे त बाबा लंडन में फ़ैसिला पिया थियनि ऐं आर्मी चीफ जी तकर्री चोर कंदो, मुलज़िम कंदो, मुजरिम कंदो, सज़ा याफ़्ता शख़्स कंदो, इन क़िस्म जा जेके अल्फाज़ आहिनि उहे इमरान ख़ान त अदा करे पियो। पर आर्मी चीफ जी तकर्री यकीनी तौर ते वज़ीर आज़म खे करणी आहे। इमरान ख़ान साहब जी ख़्वाहिश इहा आहे त हुन सां मशवरो कयो वञे ऐं हुन जे मर्ज़ीअ जो आर्मी चीफ लॻायो वञे जेको अॻिते हली हुनखे फैसिलिटेट करे ॿीहर ऐं हुनखे वरी लाडलो बणाए। इन जे करे इमरान ख़ान खे जेको एतिराज़ नज़र अचे पियो इन जे करे आहे। बाक़ी इहो वज़ीर आज़म जो इस्तेकाक आहे त उहो आर्मी चीफ जी तकर्री करे ऐं हुन ते मुशावरत बि करे। जी सही। अच्छा सोलंकी साहब, तव्हांखे छा थो लॻे, छाकाणि त इहा ॻाल्हि मुस्लिम लीग नून जे तरफ़ां वाज़े तौर ते आई आहे त जेका सीनियरिटी जी लिस्ट हूंदी उन में जेको सीनियर हूंदो मेरिट जे बुनियाद ते ई मुक़ररी कई वेंदी अहम उहिदे जी। त इमरान ख़ान जी तव्हां पाण बि ॻाल्हि कई त मेरिट जे बुनियाद ते हुनजो चवणु आहे त मुस्लिम लीग नून या हीअ इतिहादी हुकूमत जंहिंखे पहिरियां हू तस्लीम ई न कंदो हो त उहा जेका हुकूमत आहे उहा आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट जे बुनियाद ते कंदी। हू चवे थो त मेरिट खे नज़रअंदाज़ कयो वेंदो। तव्हांखे छा थो लॻे हिन वक़्तु हिन सूरत हाल में जॾहिं पाक फ़ौज बि वाज़े तौर ते चई चुकी आहे त असांजो सियासत सां को तालुक़ु न आहे,
ऐं सियासत में असांखे न आंदो वञे ऐं जमहूरियत सां गॾु आहियूं त इन सेहतमंद सूरत हाल में तव्हांखे कीअं थो लॻे त छा मेरिट खे नज़रअंदाज़ कयो वेंदो या मेरिट ते ई मुक़ररी कई वेंदी? मुंहिंजो ख़्याल त इहो आहे त मेरिट ते तक़ररी कई वेंदी ऐं मेरिट खे नज़रअंदाज़ इन जे करे शायदि न कयो वेंदो त माज़ीअ जा तजुर्बा बि साम्हूं इन्हनि जे आहिनि सियासी जमातुनि जे। मियां नवाज़ शरीफ़ जेके तक़ररियूं कयूं पंहिंजे दौर में, जेके परवेज़ मुशर्रफ ऐं जनरल ज़िया जो थिए उनके हवाले से, त उहे बि तक़ररियूं ऐं उहे बि तजुर्बा हिन जे साम्हूं आहिनि ऐं हिन महिल इस्टेब्लिशमेंट सियासत खां बि अलॻि थी बीठी आहे, पर हुकूमत खे घटि में घटि डिस्टर्ब कोन पई करे। त हुकूमत बि मुंहिंजो न आहे ख़्याल त आर्मी जे रिकमेंडेशन खां हटी करे को पंहिंजो को जेको बाईपास करे को अहिड़ो फ़ैसिलो कंदी, छाकाणि त रिकमेंडेशन 3 नाला ओॾो ई ईंदा आहिनि ऐं फ़ौज जे तरफ़ां ईंदा आहिनि, उन्हनि मां वज़ीर आज़म जेको आहे कंहिंजी चॉइस कंदो आहे ऐं रिकमेंडेशन ओॾो ई ईंदी आहे। मुंहिंजो न आहे ख़्याल त मेरिट खे नज़रअंदाज़ कयो वेंदो। सही। अच्छा शाकिर साहब, रोड रस्ता बंदि हुजण ते इस्लामाबाद हाई कोर्ट रिपोर्ट तलब कई आहे। रोड रस्ता बंदि आहिनि, माण्हू परेशान आहिनि। ॿिए पासे ॾांहुं जेको लॉन्ग मार्च आहे उन जी नाकामी जी ॻाल्हि बि कई वञे थी। फज़ल रहमान साहब चवे थो त जेको लॉन्ग मार्च आहे उहो नाकाम थी वियो, हाणे फेस सेविंग ॻोल्हे रहियो आहे इमरान ख़ान। त इन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो त लॉन्ग मार्च थधो थी वियो, ढिलो थी वियो या हाणे माॻई वेही वियो? तव्हांखे कीअं थो लॻे त लॉन्ग मार्च जो मक़सदु जेको इमरान ख़ान साहब ॿुधाए थो त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं आहिनि, पर उन जो को वाज़े तौर ते का इन क़िस्म जी का शइ साम्हूं कोन ईंदी आहे त जेकॾहिं को आवाम जे भले जी ॻाल्हि हुजे, महांगाई जे ख़िलाफ़ु हुजे, महांगाई खे ख़तमु करण जे लाइ हुजे, त पोइ आवाम बि उन सां गॾु हुजे। पर सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त कल्ह सदर ममलिकत 3 ॾींहं लाहौर में ख़िताब कयो आहे ऐं सदर ममलिकत पाण इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे त मुज़ाकरात कराइण जी मूं कोशिशि कई, पर मुज़ाकरात कामयाब न थी सघिया। ऐं इहो बि सदर जो जुमिलो आहे त इलेक्शन जे हवाले सां बि शफ़ाफ़ इंतिखाबात थियणु घुरिजनि, पर इलेक्शन जे हवाले सां बि का शइ तय न थी सघी आहे, काई पेशरफ़्त न थी सघी आहे। इहो सदर ममलिकत जा जुमिला आहिनि। त इन जो मतिलबु आहे त इमरान ख़ान खे क्लियर इतलात बि असांजी इहे ई आहिनि त इमरान ख़ान खे क्लियर इनकार थी वियो आहे, हर तरफ़ खां इनकार मिलियो आहे त इलेक्शन वक़्त खां पहिरियां कोन थींदा, इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदा। जीअं तव्हां चओ था त इमरान ख़ान अवाम जे मसइलनि लाइ या महांगाई घटाइण जे लाइ अवाम खे कोई रिलीफ ॾियारण लाइ तहरीक कोन पियो हलाए, पर हाणे ज़ाहिर आहे हुनजो हिकिड़ो फैन फॉलोइंग आहे, हुनजी पार्टी ठाहे ॾिनी वई आहे हुनखे, त हुनजी पार्टी ठही वई आहे, हिन में को शक कोन्हे। ऐं लॉन्ग मार्च नाकाम थी वियो आहे, छाकाणि त लॉन्ग मार्च जेकॾहिं अहिड़ो लॉन्ग मार्च असां ज़िंदगीअ में कोन ॾिठो आहे, त उहो गोल पियो थो घुमे ऐं शहर पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में घुमे थो, अचिणो इस्लामाबाद आहे ऐं मक़सदु हुन जा चए थो त बाबा इलेक्शन कराइणा आहिनि, इलेक्शन असांजो शफ़ाफ़ चूंडूं जेके आहिनि वक़्त खां पहिरियां, उहो असांजो मुतालबो आहे। एक्चुअली आर्मी चीफ जी तक़ररीअ ताईं इहो मूंखे लॉन्ग मार्च असांखे नज़र अचे पियो ऐं आर्मी चीफ जी तक़ररी खां पोइ इहो लॉन्ग मार्च ख़तमु थी वेंदो ऐं हुनजे लाइ फेस सेविंग ज़ाहिर ॻोल्हींदो इमरान ख़ान का न को रस्तो कढंदो। पर हिन महिल वरी इहो ख़बरूं बि अचनि थियूं त बाबा होॾां इस्टेब्लिशमेंट सां मुज़ाकरात जेके सदर ममलिकत कराइण जी कोशिशि कई, जंहिंजो DGI साहिब पाण एतिराफ़ कयो त मुज़ाकरात कराइण जी कोशिशि थी, पर उहे नाकाम थिया। पर ओॾो जॾहिं नाकाम थिया आहिनि त हाणे वरी कोशिशि हिकिड़ी कयो अंदरूनी खाना इहा हले पई त हुकूमत सां मुज़ाकरात इमरान ख़ान जा कराइजनि, जेके सालिस आहिनि या सदर ममलिकत या इमरान ख़ान जा जेके क़रीबी माण्हू आहिनि उन्हनि जे तरफ़ां कोशिशि कई पई वञे त हुकूमत सां ई विहारजे इमरान ख़ान खे ऐं पोइ इमरान ख़ान पाण बराह रास्त न वेहे, पर उनजी पार्टी जेका आहे शाह महमूद कुरैशी ऐं ॿिया जेके आहिनि उहे हुकूमत सां वेहनि त जीअं हिकिड़ो फेस सेविंग को रस्तो हिकिड़ो कढी सघिजे इमरान ख़ान लाइ। ठीकु आहे, वरी महिरबानी शाकिर सोलंकी साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।